PS एकटीह में पीपल्स पार्टी के वॾो धचको। पीर साईं पागाराजन जी साहबजादे GDA PS एकटीह जे उम्मीदवार सैयद मोहम्मद राशिद शाह UC कोट मीर मोहम्मद जे ॻोठ इमाम बख्श शर पोतो जितेशर बिरादरी जे चङे मुड़स ग़ुलाम मोहम्मद शर समूरी बिरादरी जे सवें माण्हुनि सां पीपल्स पार्टी खे अलविदा चई मुस्लिम लीग फंक्शनल में बाज़ाब्ता तौर शमूलियत जो ऐलान करे छॾियो। सैयद मोहम्मद राशिद शाह ॻाल्हाईंदे चयो त शर बिरादरी खे वक़्ताए ते फ़ैसिले करण ते भलीकार कयूं था। मूंखे ख़ुशी आहे त अवाम सुजाॻ थियो आहे। इंशाअल्लाह उहो ॾींहुं परे न जो सिंध वासियुनि जी करप्ट ज़ालिम हुक्मराननि मां जान आजी थींदी। हिन चयो त हितां जी अवाम सां पंहिंजाइप जो रिश्तो आहे। कहिड़ो बि मुश्किल वक़्तु हुजे, पीर साईं पागारो हिते जी अवाम सां हर दुख सुख में अॻभरो रहियो आहे। गुज़िरियल बरसातियुनि ऐं सैलाब जे ॾींहंनि में हुकूमत ग़ाइब हुई, पीर साईं पागारे पंहिंजा दरवाज़ा खोले छॾिया हुआ। हिन चयो त 15 साल सिंध वासियुनि सां ज़ुल्म नाहक कयो वियो। रोटी कपिड़ा मकान जे नाले अवाम खे गुमराह कयो वियो। हाणे अवाम खे सम्झी वियो आहे। हिन चयो त शर बिरादरी जा जिते जिते वास्तेदार आहिनि, इहे उन्हनि खे तबलीग कनि त हू GDA उम्मीदवारनि खे कामयाब कराइनि त जीअं तरक़ी ख़ुशहाली जो दौरु शुरू थी सघे। हाणे अवाम पीपल्स पार्टी खे बार बार आज़माए चुको आहे। हिन भेरे अवाम खे फ़ैसिलो करणो पवंदो। उन मौक़े ते सैयद गुल मोहम्मद शाह राशिदी, वडेरो मोहम्मद छुटल भंड, वडेरो ग़ुलाम शबीर घमरो, मीर मुमताज़ टालपुर, सैयद गौस मोहम्मद शाह राशिदी, प्रोफेसर अब्दुल ख़ालिक जतोई ऐं ॿिया साणस गॾु हुया।